पूरी सिंध जियां चूहड़ जमाली, शाहबंदर, छछ जहानिया, खान लाडियूं, कादर डिनो, जेएम ऐं ॿियनि काफ़ी इलाइक़नि में मोबाइल नेटवर्क सबब आवाम सख्त परेशान। ईपी लोड घटि में घटि ₹100 बैलेंस चेक जी बी फीस हेल्पलाइन ते ॻाल्हाइण जी बी फीस सुबुह सां बैलेंस रखूं शाम जो ग़ाइब थी वञे। पैकेजनि जा नमूना हज़ारे ऐं जॾहिं ॻाल्हाइण लाइ मोबाइल इस्तेमालु करियूं त टावर हूंदे बि नेटवर्क कोन्हे। नेटवर्क अचण खां पोइ कॉल कनेक्ट नथी थिए, जे कनेक्ट थी वई त बि आवाज़ न ईंदो आहे। इंटरनेट अहिड़ो जो व्हाट्सएप ई नथो हले। न फेसबुक जो को बि पेज ओपन थिए थो। टेलीनॉर, मोबलिंग, यूफोन ऐं ज़ोंग सभिनी जो हाल साॻियो आहे। पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन असांजो ही मसइलो हल करे या नेटवर्क कंपनियूं पंहिंजा टावर पठराए वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची